कंडियारो भरसां ॻोठ ॿुढल मंगरियो में मुबैना ज़मीन जे मामले तां जहिड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में 2 ॼणा 48 सालनि जो अब्दुल सत्तार मंगरियो, 12 सालनि जो नसीर मंगरियो गोलियूं लॻण सबबि मारिजी विया, जॾहिं त अब्दुल अज़ीज़ ऐं फयाज़ मुगेरी समेत 5 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। वाक़े जा इतला मिलण ते पुलिस पहुची मारिजी वियल जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो, जिते पुण मंगरिया बिरादरी जा माण्हू वॾी अंग में पहुतल आहिनि। वाक़े बाद ॻोठ में ख़ौफ़ हिरास छाइजी वियो आहे, जॾहिं त कंडियारो तालुके अस्पताल में सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ मंगरिया बिरादरी जे माण्हुनि पारां एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि नजीब मंगरियो, बबलू मंगरियो ऐं ॿियनि चयो त वाक़े में ज़ख़्मियुनि खे फ़ौरी इमदाद ॾियण जी बि सहूलियत मौजूदु न आहे। उन्हनि चयो त अस्पताल में सहूलियत जे फ़ुक़दान जो नोटिस वरितो वञे ऐं तालका अस्पताल में सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। ताइफ़ जब्बार, राज टीवी, नौशर फेरोज़।